अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। बाणोट हालान जे अंदर दरियाए सिंध जी जेका अॼु ही पानी जी पोज़ीशन तव्हांजे साम्हूं आहे। तक़रीबन हिन वक़्तु जेको असांजे अंग अखरनि मुताबिक़ 3,85,000 क्यूसेक पानी हितां क्रॉस पियो करे। ऐं जेको दरिया टिनि दरियाहनि मां पंजाब मां जेको सिस्टम अचे पियो उहो अञा बाक़ी आहे। तक़रीबन जेको 9 खां 10 लख क्यूसेक आहे जेको गुडू बिराज हींअर क्रॉस पियो करे। तक़रीबन हिते उम्मीद आहे त 3 खां 7 तारीख़ ताईं 3 सेप्टेम्बर 4, 5, 6, 7 सेप्टेम्बर इहे ॾींहं जेके रसीन पिया इंतिहाई ख़तरनाक। हींअर असीं बाणोट पुराणा हाल पिकनिक पॉइंट आहे जेको नंढो ठहियलु उन ते मौजूदु आहियूं। हीअ तव्हांजे साम्हूं आहे पाकिस्तानी परचम। ही असांजे जमात जा साथी साईं अब्बास पंहिंजा दिलि वारा दोस्त जेके इन पिकनिक पॉइंट ते मौजूदु आहिनि। अमीर मोहतरम तालके सालार साईं नायब अमीर साईं बलेनो साहब साईं कुर्बान। बसि अल्लाह साईं खां दुआ आहे त अल्लाह साईं जेको पाणी जो रेलो अचे ख़ैर आफ़ियत सां पूरी सिंध खे अल्लाह साईं अमन जो राही बणाए हिन पाणी खे ख़ैर आफ़ियत सां। यकीनन जेके कचे जा घर हा या जेके कचे में घर हूंदा उन्हनि जी तव्हां जी पोज़ीशन ॾिसंदा हूंदा हुन छा हूंदी। हिन वक़्तु जेका पोज़ीशन आहे 3,85,000 क्यूसेक पाणी गुज़र पियो करे। अॼु 31 अगस्त 2025 आहे ऐं 5-6 सेप्टेम्बर ताईं हीउ जेको पाणी मौजूदु आहे जेको अचे पियो। हीअ जेका पिकनिक पॉइंट ठहियलु आहे इलाइक़े वासियुनि जे लाइ तमामु हिकिड़ो सुठो इंतज़ामात आहिनि। पर हिकु हुकूमत खे गुज़ारिश आहे त हिते हीउ जेको बंद जो किनारो ॾिसो पिया हिननि में को गिलरी वग़ैरह न आहे लॻल। अलाह न करे को ॿार आहे या लेडीस बचे पई इलाही माण्हुनि खे हितां किरी सघे थो। हिन जे लाइ इलाइक़े वासियुनि खे गुज़ारिश आहे त हिन खे अंदरि का गिलरी हणाए। ऐं तमामु हिन पिकनिक पॉइंट ते ईंदड़ साथियुनि खे गुज़ारिश आहे त उहे एहतियात कनि। हीअ जेको तरफ़ आहे सैदाबाद न्यू सैदाबाद सकरन जो तरफ़। दरिया जूं मौजूं दरिया जूं छोलूं तव्हांजे ॾिसी सघो था। ई मौजुनि सां अलाह साईं हिन मौजुनि खे सदा आबाद रखे। अलाह साईं हिन सिंधू दरिया खे सदाईं वहंदो रखे। यकीनन असां सिंधियुनि जो हिकिड़ो बि क़ौमी असासो आहे। हीउ मुख़्तसर थोरो तव्हांखे